वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं मरियम नवाज़ खां पोइ अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी बि लीक थियल ऑडियो साम्हूं अची वई। नई लीक थियल ऑडियो अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं संदसि अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म ख़ान विच में थियल ॻाल्हि ते ॿधलु आहे। लीक थियल ऑडियो में इमरान ख़ान अमेरिका जी मुबैना धमकी वारे साइफ़र जो ज़िक्र कंदे पंहिंजी प्रिंसिपल सेक्रेटरी खे चई रहियो आहे त असांखे हाणे रुॻो खेॾणो आहे, अमेरिका जो नालो नाहे खणणो, बसि रुॻो इहो खेॾणो आहे। इन ते त इहा तारीख़ अॻु खां ई हुई। लेकिन अब हमने सिर्फ खेलना है, नाम नहीं लेना अमेरिका, बस सिर्फ खेलना है इसके ऊपर कि ये डेट पहले से थी। आज नई जो चीज आएगी ना कि वो जो लेटर मैं सोच रहा था साइफर का। आज़म ख़ान जवाब ॾिए थो त मां त इहो पिए सोचियो त हिन साइफ़र ते हिकु मीटिंग था करे वठूं। ऑडियो में आज़म ख़ान चवे थो, तव्हांखे यादि आहे त आख़िर में एम्बेसडर लिखियो हो त डिमार्श कयो, जेकॾहिं डिमार्श नाहे बि ॾियणो त मूं सोचियो आहे त इन खे कीअं कवर करणो आहे। हिकु मीटिंग कयो शाह महमूद ऐं परॾेही सेक्रेटरी जी, जंहिंमें शाह महमूद लेटर पढ़ी ॿुधाईंदो ऐं हू जेको बि पढ़ी ॿुधाईंदो इन खे कॉपी में तब्दील करे छॾींदासीं। इहे मां मिनट्स में तब्दील कंदुसि त परॾेही सेक्रेटरी हीअ शइ ठाही आहे। एक मीटिंग मेरे ख्याल में कर लेते हैं, देखें अगर आपको याद है ना तो उसमें आखिर में एम्बेसडर ने लिखा हुआ था कि डिमांड तो डिमांड नहीं भी देना, लेकिन एक इंटरनल मीटिंग कर मुझे मैंने रात को बड़ा सोचा इसको, क्योंकि मुझे आपने कहा कि शायद इन्होंने उठाया ना, फिर मैंने सोचा कि ना हाउ टू कवर ऑल दिस। एक मीटिंग करते शामिल कुरैशी और फॉरेन सेक्रेटरी को शामिल कुरैशी करेंगे कि वो लेटर पढ़ कर सुनाए, तो जो भी सुनाएंगे ना मेरे पास कॉपी और वो नहीं बदल दें, वो मैं मिनट्स में कर लूंगा। कि लीक थियल ऑडियो में आज़म ख़ान चवे थो सफ़ारती ज़बान में इन खे धमकी चयो वेंदो आहे। ॾिसो मिनट्स त पोइ बि मुंहिंजे हथ में आहिनि, मुंहिंजी मर्ज़ी सां मिनट्स ड्राफ्ट करे वठंदासीं। इमरान ख़ान सवाल करे थो त पोइ कंहिंखे घुरायूं हिन में। आज़म ख़ान चवे थो शाह महमूद कुरैशी, मां ऐं सुहेल हूंदासीं। इमरान ख़ान चवे थो ठीकु आहे, सुभाणे ई कयूं था। एनालिसिस ये होगा कि ये इनडायरेक्ट थ्रेट है अगेंस्ट डिप्लोमेटिक, वो है डिप्लोमेटिक लैंग्वेज में इसको थ्रेट कहते हैं। इन्होंने ये कि मसले की चीजें वो देखें मिनट्स तो फिर मेरे हाथ में है ना, वो तो जिस तरह वो करेंगे तो वी विल ड्राफ्ट द मिनट्स। तो किस को बुलाएं इसमें? शाह महमूद, आप, मैं और सुहेल, बस ठीक है, कल करते। आज़म ख़ान ऑडियो टेप में वधीक चवे थो इहे शयूं रिकॉर्ड में अची वञनि, तव्हां इहो ॾिसो त हू कॉन्सुलेट फॉर स्टेट आहे, हू पढ़ी ॿुधाईंदो, मां कॉपी करे वठंदुसि आराम सां, त ऑन रिकॉर्ड अची वेंदो त हीअ शइ थी आहे। तव्हां परॾेही सेक्रेटरी खे घुरायो त जीअं रिकॉर्ड ते अची वञे। इमरान ख़ान चवे थो न हिन सफ़ीर ई त लिखियो आहे न। आज़म ख़ान चवे थो असां वटि कॉपी नाहे न, हीअ कहिड़ी तरह हिननि कढी छॾियो। इमरान ख़ान चवे थो ही हितां थी आहे, हुन खईं आहे, कुझु बि हुजे, इहा आहे त परॾेही साज़िश न। ताकि वो चीज रिकॉर्ड में आ जाए। अभी देखें आप खुद देखेंगे, वो कहेंगे ये कॉन्सुलेट फॉर स्टेट है, तो वो पढ़ कर सुनाएंगे तो एग्जैक्ट नोट करेंगे, मैं परसों उसी में कॉपी कर लूंगा आराम से, तो वो ऑन रिकॉर्ड आ जाएगी ये चीज नहीं है। और फॉरेन सेक्रेटरी भी सुनाए ताकि वो ना हो ना पॉलिटिकल वो चल रहा है, ताकि ब्यूरोक्रेटिक लेवल पर एक चीज आए। नहीं तो वो उसने तो लिखा है एम्बेसडर ने, हमारे पास तो कॉपी नहीं है ना, ये किस तरह उन्होंने उठा दिया, यहाँ से उठी जिसने उठाई, लेकिन वो तो है तो फॉरेन ये तो ये सिर्फ। इमरान ख़ान जी लीक थियल हिन ऑडियो ते हुकूमत ऐं हुकुमरान इतिहाद जे अॻुवाणनि पारां सख़्त तनक़ीद कई पई वञे ऐं चयो पियो वञे त इमरान ख़ान जी इन साज़िशी बयानीअ मां हवा निकिरी वई आहे त हिन जी हुकूमत किराइण लाइ अमरीका साज़िश कई हुई।